भाभी ही ॾिसो था स्नेहा केतिरा सुठा वीडियो ठाहे रही आहे, उहो बि सिंधीअ में। ॾेखार त। ऐं ख़बर अथव हेॾा सुठा लाइक आया अथसि। ही वारो वीडियो ॾिसो, हिन में धीअ जो रोल बि ख़ुदि कयो अथई ऐं पीउ जो रोल बि ख़ुदि कयो अथई। अरे स्नेहा जो एक्टिंग स्किल एतिरो सुठो थी वियो, मूंखे त हिनजी ॼाण ई कान हुई। मां बि हाणे पई ॾिसां केतिरा सुठा लाइक्स आया अथसि। हाणे तूं ईअं कर न, सिंधी संगत जी वेबसाइट ते हिकिड़ी कॉम्पिटिशन पोस्ट थी थी, मां बि एक्टर, हुन में हुनखे पार्ट वराईस। अच्छा, हिन जी सॼी ॼाण मूंखे किथे मिलंदी? हिन जी सॼी ॼाण सिंधी संगत जी वेबसाइट ते अथई। ओके, त मां हींअर सर्च करे सघां थी? हा बिल्कुलु। sindhisangat.com। अरे वाह, हिन में पूरो पोस्टर विधल आहे। वाव, मां स्नेहा खे चवांसी अॼु हिकिड़ो सुठो सिंधीअ में वीडियो ठाहे ऐं सिंधी संगत खे मोकिले। देर न कजांइ। न, छोकी हिन जी तारीख़ आहे 15 जून खां 15 जुलाई ऐं एज कैटेगरी आहे 15 साले खां 25 साल। तव्हांखे सिंधी संगत जे यूट्यूब चैनल ते जेकी प्लेलिस्ट ॾिनल आहे मां बि एक्टर जे नाले सां, उन मां को बि हिकु वीडियो चूज़ करणो आहे, उनखे इनेक्ट करणो आहे ऐं सिंधी संगत खे मोकिलणो आहे। त केॾो न सवलो आहे। अचो, मिटनि माइटनि दोस्तनि यारनि सभिनी ताईं इहा इंफॉर्मेशन पहुचायो। वधीक ॼाण लाइ सिंधी संगत में ॾिनल हेठि नंबर्स खे कॉन्टेक्ट करे सघो था। हिन में कैश प्राइज़िस बि आहिनि। 10,000 जा 2 प्राइज़िस, 5,000 जा 10 प्राइज़िस ऐं 30,000 जा 10 प्राइज़िस। हाणे तव्हां देर न कयो, जल्दी जल्दी पंहिंजे ॿारनि जा वीडियोस मोकिलियो ऐं सिंधी संगत खे मोकिलियो। डबल धमाका आहे, प्राइज़ बि ऐं फेम बि। सभई वीडियो सिंधी संगत जे यूट्यूब चैनल ते अपलोड कया वेंदा। त पोइ देर छा जी आहे, अॼु खां ई तयारी शुरू कयो ऐं पंहिंजे ॿारनि जा रील ठाहियो ऐं असांखे वी ट्रांसफर जे थ्रू मोकिलियो। जय झूलेलाल।